हाणे आऊं करीम बख्श मलक के सुगड़ करीम बख्श मलक के दावत ॾींदुसि त उहो अची सुगड़ पाईअ जा सुहिणा ॿोल ॿुधाए ऐं उन सां गॾोगॾु शमशाद अली मलक, सादिक अली मलक ऐं मोहम्मद पुनहल प्यासी ॿुढो खे चवंदुसि त उहे इन खां पोइ सुगड़ पाईअ जा सुहिणा ॿोल ॿुधाईंदा। करीम बख्श मलक खे दावत ॾिजे थी त पाण अचनि अची सुगड़ पाईअ जा सुहिणा ॿोल ॿुधाए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। करीम बख्श मलिक तालुको तंगवाणी ज़िले कश्मीर सां वाबस्तगी रखां थो। अर्ज़ा त ॾींहों ॾींहों पोइते इहो ई सबबु आहे इंसान जो थी वियो कारो कलब आहे। आदमखोर बणिजी वियो इंसान अॼुकल्ह, डिॼे थो असां खां हैवान अॼुकल्ह, ॾिसी हाल ख़ुशि थिए थो शैतान अॼुकल्ह, घर घर में सीडीअ जो गमसान अॼुकल्ह, नाहे यादि कलमो ऐं क़ुरान अॼुकल्ह, तॾहिं त नाज़ुल मथां थियो गज़ब आहे। ॾींहों ॾींहों पोइते इहो ई सबबु आहे, ॾींहों ॾींहों पोइते इहो ई सबबु आहे। अर्ज़ा त कया शौक़ शाइर के फ़नकार थी विया, गज़ल ॼण त गारियूं झटि तयारु थी विया, ॻाइणे जा पैसनि ते बेड़ा पार थी विया, सुठा सुगड़ सालिक बि लाचार थी विया, अदीब ऐं दानश्वर बि दो चार थी विया, बेअदबनि सर जो कहिड़ो अदब आहे। ॾींहों ॾींहों पोइते इहो ई सबबु आहे। हिकु रांदि क्रिकेट कई आहे चोटी, ॿाहिराड़ीअ जे ॿारनि खे हथ में आहे सोटी, खेॾनि रांदि ईंदा मानीअ महल मोटी, लिखणु वियो पढ़णु वियो थिया कम खां टोटी, बेअदबी गिलाजी अथनि कान खोटी, को महबूब कंहिंजो त कोई मुहिबा। ॾींहों ॾींहों पोइते इहो ई सबबु आहे, ॾींहों ॾींहों पोइते इहो ई सबबु आहे। तोर माप में आहे सरेआम ख़यानत, मिली व्याज रिश्वत खे आहे इजाज़त, मिलावट महांगाई परेशानी पाहत, ॾींहों राति भोगियूं था इन में आ राहत, आहे गुग ऊंदे न ॿारियो बलबा। ॾींहों ॾींहों पोइते इहो ई सबबु आहे, ॾींहों ॾींहों पोइते इहो ई सबबु आहे। अर्ज़ा त करीम बख्श काथे रही आहे सचाई, करीम बख्श काथे रही आहे सचाई, माण्हू मुंहिंजा मिठड़ा दिलि में दगाई, अहिड़नि यार वेसनि जी आहे घणाई, भलाईअ जे एवज़ आहे अॼुकल्ह बुराई, वधे वेर कंहिंसां कजे थी चङाई, इन्हीअ ॻाल्हि ते यारो मूंखे अजब आहे। ॾींहों ॾींहों पोइते इहो ई सबबु आहे, ॾींहों ॾींहों पोइते इहो ई सबबु आहे। अस्सलामु अलैकुम।